बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों मैं तव्हां सभु ख़ुशबाश हूंदो। असांजी तव्हां सां हर वक़्तु दुआऊं गॾु आहिनि। शहादती बेटा जो बेथा ॿुधायूं त खाओड़ न ख़फ़ीअ सां सूझे लधो सुबहान। इहो ख़फ़ी छा आहे? इहो आहे ख़ुफ़िया लफ़्ज़। ख़ुफ़िया लफ़्ज़ माना ॻुझो लफ़्ज़, अहिड़ो ज़िक्र, ॻुझो ज़िक्र जंहिंसां इहो जोगिन सामिन जबलनि में कंदा वठंदा हुआ। इन सां चए थो शहादती बि त इन लफ़्ज़ सां उन्हनि ॻोल्हे लधो अलाह खे। आशिक़ अहिड़े अखरे लंघिया लामकान, जो त इहो अखर पढ़ियो, इहो अखर जेको ॻुझो अखर हो, इन सां लामकान लंघी विया। लामकान लंघण का सवली ॻाल्हि न आहे। अलाह साईं क़ुर शरीफ़ में ज़िक्र कयो आहे सूरह रहमान में, या मशरुल जिन वल इंस इंस ततअतुम अन तनफुज़ू मिन अक़तार समावात वल अर्द फनफुज़ू ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान। जे सुल्तान आयो त इन आसमान मां टपी ॾेखारियो। लामकान त मथे आहे, तव्हांखे ख़बर आहे। तो दोस्तों शहादती बेटा इहा ॻाल्हि थो करे त आशिक़ अहिड़े अखरे लंघिया लामकान, उहो ॻुझो जेको अखर पढ़नि पिया, ज़िक्र पढ़नि पिया, उन ज़िक्र सां जेको आहे सो ई लामकान ताईं लॻे विया। हूअ में गॾिजी हू थिया बाबू जे बिरयान, चए थो त हू हक़ सां गॾिजी हक़ थी विया। बाबू जे बिरयान, बाबू जे बिरयान, बाबू लक़ब आहे हिन जो जोगिन जो सामिन जो तख़लुस आहे। शहादती बेटा इहे तख़लुस उचारिया आहिनि 30-32, उन मां इहो बाबू बि इहो जोगिन जो हिकिड़ो तख़लुस आहे। बाबू जी बिरयान, हाणे उहो बिरयान माना चए थो 25 रास थिया। बिरयान जीअं लफ़्ज़ आहे न पकल, त हूअ में गॾिजी हू थिया बाबू जे बिरयान, सभु ई सुबहान आयो नज़र उन्हनि जे। चए थो त पोइ इहो सभिनी खे जेको आहे अलाह नज़र अची वियो। तो दोस्तों शहादती बेटा जो बैत, उन सां गॾु तव्हांखे मां क़ुर शरीफ़ जी आयत ॿुधाई। साइंस चए थी त इन जेका ख़िला मां जन राकेट गुज़ारींदा आहिनि त एॾो ज़ोर ॾींदो आहे, जेका हुनजी ॼण वॾी मुश्किल सां टपंदी आहे। इन मंझां इहे लाहूती जेके जोगी आहिनि, इहे लामकान ताईं लंघी विया। शहादती बेटा इहा ॻाल्हि ॿुधाई आहे। दोस्तों उमेद तव्हांखे बैत पसंदि ईंदो, ॻाल्हि पसंदि ईंदी। ऐं इन खां अॻु में मुंहिंजो तव्हां पेज फॉलो कयो त वरी ॿिए बेत ॿुधण लाइ बि तयारु रहो। अगरि बेत में का कच पच पकायूं उणायूं थियूं हुजनि त को मां पारखूं न आहियां, को मां सुगड़ न आहियां, को मां शाइर न आहियां, न को मां शहादती बेटे जे रिसाले जो हाफ़िज़ आहियां। दोस्तों घणा माण्हू ॼाण सुञाण रखनि था, उहे क़ाबिल बि आहिनि, घणा क़ाबिल आहिनि। ऐं जीअं हिकिड़ो ॾाहो आहे माण्हू ॾाढो ख़ादिम हुसैन, मां अॻ में बि ज़िक्र करे चुको आहियां, त उहो लाइव थियो त उनखे पहिरें ॾींहुं त 2-3 माण्हू पिया ॾिसनि, पोइ अॼु ताईं 2 ॾींहंनि जे अंदरि उनखे 300-200 माण्हुनि ॾिठो आहे वधि में वधि। तो इहा असांजा हाल आहिनि। दोस्तो तव्हांखे बि थोरो ख़्यालु कयो, ॿुधो वेही, ॾिसो वेही, 2 मिंट 1 मिंट ॿुधो, का ॻाल्हि न आहे। टाइम एतिरो कढो ज़रूरी। शाह लतीफ़ जूं ॻाल्हियूं ॿुधो। अलाह हाफ़िज़। जीअं लतीफ़ जी ॿोली।